अस्सलामुअलैकुम दोस्तों। जी ए सिंध सब खां पहिरियों दोस्तनि खे अर्ज़ु कंदुसि त मुंहिंजो यूट्यूब चैनल सब्सक्राइब कनि जीअं तव्हांखे रोज़ानो सिंध जे मौजूदा सूरत हाल मुताबिक़ नयुनि पंहिंजो मामलनि जी अपडेट ॾेई सघूं ऐं उन ते तज़ियो ॾेई सघूं। दोस्तों, अॼु कराची में जेको सिंध हुकूमत बदमाशी कई आहे, पुलिस के इस्तेमाल कंदे जेको गुलशन हदीद में वकला तंज़ीमुनि ऐं सियासी कारकुननि तरफ़ां लॻल धरणो हुयो, उन ते जेका हला कई आहे, पहिरियों त उन जी परज़ोर लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं सिंध हुकूमत खे ॿुधाइणु चाहियूं था त जेकॾहिं तव्हां इहा बदमाशी कंदो, जेकॾहिं तव्हां मुक़्तदर दुरनि जे ख़ुशीअ ते ॾंढ ते सिंधी क़ौम खे झुकाइण जी कोशिशि कंदव त उन में तव्हां बिल्कुलु नाकाम त वेंदो। पर तव्हांजी जेका रहियल सहियल माण्हुनि में इज़त आहे, साख आहे, जेको माण्हू कुझु शहीदनि जे करे तव्हांजो लिहाज़ कनि था, उहो बि विञाए वेहंदो। सिंधी क़ौम हाणे जागी चुकी आहे। कंहिं बि ॾटे में, कंहिं बि बहाने में, कंहिं बि तव्हांजे अहिड़े प्रोग्राम में न ईंदी जेको तव्हां सिंधी क़ौम खे बेवकूफ़ ठाहिण लाइ ठाहियो। तव्हांखे ॿुधाइणु चाहियूं था त कराची में जेको हमिलो कयो वियो आहे सिंधी क़ौम ते, सिंध जे वकला ते, उहो नंगी बरबरत आहे, नंगी बदमाशी आहे। ही सम्झनि था, सिंध हुकूमत सम्झे थी या उन जा आका सम्झनि था असां अहिड़ियूं खिश्तूं करे, अहिड़ियूं हरकतूं करे असीं सिंधी क़ौम खे झुकाए विझंदासीं, पर हुननि खे इहा ख़बर न आहे त सिंधी क़ौम हाणे जागी चुकी आहे। हाणे तव्हांजी कंहिं बि बदमाशी जो मुंहुं तोड़ जवाबु ॾियणु ॼाणे थी ऐं तव्हांजी कंहिं बि बदमाशी जो मुंहुं तोड़ जवाबु ॾिनो वेंदो। तव्हां इन ख़्याल में न रहिजो त हाणे माण्हू तव्हांजो लिहाज़ कंदा, छो जो जॾहिं सिंध ऐं सिंधूअ ते दाड़े जी कोशिशि थी त असांजी रेड लाइन आहे, सिंध असांजी रेड लाइन आहे। हिननि खे मां सम्झां थो मुराद शाह समेत जेके असेंबली में माण्हू वेठा आहिनि, 95% माण्हू अहिड़ा आहिनि जेके ॿाहिरों लॾे आया। सिंध उन्हनि खे पनाह ॾिनी, सिंध उन्हनि खे पंहिंजी हंज ॾिनी, सिंध उन्हनि खे पंहिंजी रहण सहण जी जॻह ॾिनी। हाणे उहे बदमाशी करे, उहे उरह ज़ोराई करे, सिंध जे माण्हुनि ते उरह ज़ोराई करे पंहिंजे सिंध खे विकिणी ऐं सिंध जे पाणीअ खे विकिणी ऐं ही मुक़्तदर दुरुनि जी वंगार वेही पंहिंजनि माण्हुनि सां ज़ुल्म कनि था। इहो न वेसारियो। मुराद अली शाह खां वठी उन्हनि माण्हुनि, उन्हनि सरदारनि बोतारनि खे बि चऊं था जेके जबलनि तां आया, जेके ॿियनि सूबनि मां आया, उन्हनि खे सिंध पनाह ॾिनी, सिंध इज़त ॾिनी, सिंध रुतबो ॾिनो, सिंध पंहिंजे हिसे जो खाधो ॾिनो। जेकॾहिं तव्हां ॿीहर अहिड़ी हरकतूं कंदो त पोइ सिंध जागी चुकी आहे। ईअं न थिए त सिंध तव्हांखे ओॾां मोकिले जेके तव्हांजा अबाणा वतन आहिनि, जंहिंखे तव्हां अबाणियूं झूपड़ियूं सम्झो था, छो जो तव्हां सिंध खे जेकॾहिं माउ सम्झो आहे, धरतीअ खे जॾहिं माउ सम्झो आहे, सिंधूअ जो पाणी तव्हां ते असरु करे आहे, त तव्हां अहिड़ी बदमाशी न कयो आहे, तव्हां अहिड़ी उरह ज़ोराई न कयो आहे। तव्हां इसराईल वारो कमु शुरू कयो आहे। इसराईल जीअं फ़लस्तीनियुनि इसराईलियुनि खे पनाह ॾिनी, दरबदर इसराईलियुनि खे पनाह ॾिनी, उन्हनि खे रहण लाइ जॻह ॾिनी, उन्हनि खे खाधो ॾिनो, उन्हनि खे पीतो ॾिनो। हाणे इहा हालत आहे त फ़लस्तीन खे हू अक़लियत में तब्दील करे ऐं उन ते हुकूमत करण जा ख़्वाहिशमंद आहिनि, फ़लस्तीन ते कब्ज़ो करण जा ख़्वाहिशमंद आहिनि। पर तव्हांखे ॿुधाइणु चाहियूं था त सिंध में ईअं तव्हांखे कॾहिं बि न करणु ॾींदासीं, छो जो असां फ़लस्तीन वारो जेको मां नमूनो ॾिठो आहे त असांजे माण्हूअ खे इहा सम्झ अची वई आहे त धारियो ई थींदो, कॾहिं बि धरती धड़ी नथो थी सघे। मुराद अली शाह हुजे, जेकॾहिं जबलनि तां लथल इहे सरदार बोतार ऐं पंहिंजो कंधारी पठाण हुजनि, इन्हनि खे ॿुधाइणु चाहियूं था त सिंध तव्हांखे सुञाणे वरितो आहे। तव्हां सिंध खे माउ नथा सम्झो।
बबरलोह ते धरणे जी बबरलोह धरणे ते हमले जी रिथाबंदी था कयो। अरे शर्म नथो अचेव? ॿुधी नथा मरो? अरे गैरत हुजेव त तव्हां इस्तीफ़ो ॾेई हलिया वञो, चओ असां पंहिंजे माण्हुनि ते हमला कंदासीं, पंहिंजनि माण्हुनि खे मारींदासीं, तव्हांजी वंगार वई पंहिंजी कुर्सी बचाइण लाइ पंहिंजनि माण्हुनि सां ज़ुल्म कंदासीं। अरे ॿुधी मरो। अरे लख लानत आहे तव्हां ते, लख लानत तव्हांजे किरदार ते आहे। तव्हां त पाण खे ॿोड़े छॾियो, पर जेकॾहिं तव्हांजे वॾनि जूं के चङायूं हुजनि तव्हां त उन्हनि खे बि लोड़े छॾियो आहे। तव्हां त सिंध में रहण जे लाइक़ु न आहियो। जेकॾहिं सिंध हाणे इनकलाब जी शुरूआति कई आहे त इहो यादि रखिजो, जेकॾहिं तव्हां बदमाशी कई, उर ज़ोराई कई ऐं वंगार वहण जी कोशिशि कई त तव्हांजा बंगला, तव्हांजा कोट सिंधी माण्हुनि खे ॾिठल आहिनि। तव्हां को माना काॾे लॾे वेंदो? भॼी वेंदो हुकूमत करण लाइ त तव्हांखे हिते अचिणो पवंदो न। व्लादिमीर प्यूटन पियो चए त चई त ही सिंध पाकिस्तान पंहिंजो सियासतदाननि जो क़ब्रिस्तान आहे। तव्हांजो क़ब्रिस्तान असां जीअरे ठाहींदासीं जेकॾहिं सिंधी क़ौम सां का बि उर ज़ोराई कई वई त। बबरलोह धरणे ते कंहिं बि तरीक़े जी जेकॾहिं तव्हां बदमाशी शुरू कई ऐं जेकॾहिं उते उर ज़ोराई जी कोशिशि कई त तव्हांखे ॿुधाइणु चाहियूं था त सिंधी क़ौम हिन वक़्तु उन तपियल लोह वांगुरु आहे जेको जेकॾहिं उनखे हथ बि विझंदो त उनखे साड़े छॾींदो, उनजा नसुल ख़तमु करे छॾींदो। पाण बि सुधरो ऐं तव्हांखे ही वक़्तु आहे त अची सिंध सां मल्हायो। सभु ॻाल्हियूं तव्हांजूं माफ़ु थी वेंदियूं, पुठियूं सभु मामला तव्हांजा माफ़ु थी वेंदा, सभु ग़लतियूं माफ़ु थी वेंदी। सिंध तव्हांखे माफ़ु करण लाइ तयारु आहे, पर हिकिड़ो शर्त आहे त तव्हांखे सिंध सां बीहणो पवंदो। अरे आमिर नवाज़ जंहिं सिंध जो रुगो पाणी पीतो, हुनजा वॾा अलाए किथां लॾे आया, उन अहिड़ो मल्हायो आहे। सिंध उनखे एतिरी इज़त ॾिनी आहे, तव्हां खां विसरी वियो आहे? तव्हां सॼियूं उमिरियूं ॾेई बंगला ठाहिया, पैसा ठाहिया, गाॾियूं ठाहियूं, अड़े इज़त त न ठाहे सघियो। ॿुधी मरण जो आहे मक़ाम जो। आख़िर में सिंध पुलिस जे नौजवाननि खे पैगाम, जवाननि खे पैगाम, तव्हां सिंध जो रत आहियो, तव्हां सिंध जो सत आहियो, तव्हां सिंध जा पुट आहियो। ही हुक्मरान सिंध दुश्मन आहिनि, तव्हां सम्झो था। हिननि जे हुकुमनि खे पंहिंजे जूते जी नोक ते उॾाए सिंध सां बीहो, सिंध तव्हांखे सलाम कंदी। हाणे तव्हां वेझर में ॾिठो जॾहिं पंहिंजो माइक्रोसॉफ्ट जो प्रोग्राम हुयो, हिकु मुस्लमान छोकिरी हुननि जी नौकिरीअ खे थुॾे, हुननि खे ॿुधायो तव्हां बरबरीत कई आहे, तव्हां फ़लस्तीन में बदमाशी कई आहे, तव्हांखे अलाह माफ़ु न कंदो, तव्हां कॾहिं बि माफ़ीअ जे लाइक़ु न आहियो। ऐं उन छोकिरीअ खे हुन सभु अकाउंट सोशल मीडिया जा ड्राहे छॾिया, नौकिरी मां कढी छॾियूं, हर सहूलियत खसे छॾियूं। हुन अलाह ते यकीन रखी, उन्हनि खे आईनो ॾेखारियो। उन खां पोइ कतर जी हिकु कंपनी हुनखे नौकिरी ॾिनी। छा उहा बुख मरी वई? न मरंदासीं बुख। ही सिंध असांजी आहे, सिंध सोन आहे, सिंध धरती जेका आहे अलाह जी नेमत आहे। जेकॾहिं हिननि हुकुमराननि खां असां जेकॾहिं सिंध ऐं पंहिंजो सिंध जा वसीला बचाए वियासीं त इहे तव्हांजा बि आहिनि, तव्हांजे पोयनि जा बि आहिनि, तव्हांजे नसलनि जा बि आहिनि। सुभाणे तव्हां पंहिंजे नसलनि खे छा चवंदव त सिंध उथी बीठी हुई, सिंध इतिजाज में हुई, सिंध विड़ी रही हुई। असां उन्हनि ते हुकूमत जे चवण ते 20,000 जी 40,000 जी नौकिरी बचाइण लाइ उन्हनि ते लठियूं खयूंसीं। तव्हांजा पोयां पोइ तव्हांखे छा चवंदा? तव्हांजे क़बरुनि ते अचणु छॾे वेंदा, तव्हांजी क़बरुनि खे मिसाण ते तयारु थिया वेंदा। अचो तारीख़ में नालो लिखायो, पाण खे साबित कयो त पहिरियों हर नौकिरीअ खां पहिरियों तव्हां सिंध जा पुट आहियो, तव्हां धरतीअ जा पुट आहियो। जीए सिंध, जीए सिंधी अवाम, जीए सिंध।